नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। मां मोरो का ख़बर ॾिनालूं। मोरो में पीपी शहीद भुट्टो अॻवान पारां मोरो पुलिस जी नाजाइज़नि ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं जी अॻवानी गुलाम अब्बास खोखर, कामरेड बिलावल डायरी, अशरफ भट्ट ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे मोरो प्रेस क्लब पहुती, जिथे अॻवान ख़िताब कंदे चयो त मोरो शहर में बदअमनी वधी रही आहे। रोज़ चोरियूं फोरूं थियण ते पुलिस जो को क़दम खणण जे लाइ तयारु नाहे। हिते पुलिस सरपरस्ती में मंशात जो वेकिरो थी रहियो आहे। शराब, जुआ ऐं ॿियूं नशावर शयूं वेकिरो थी रहियूं आहिनि, जंहिं ते कंट्रोल करण बजाए SHO मोरो बाअसर मंशात फ़रोशनि माण्हुनि जे चर्च ते सियासी समाजी अॻवान गुलाम अब्बास जे भाउ जगरी सोलंकी मथां कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾींदे दुश्मनी ते लही रहियो आहे। हिननि IG सिंध पुलिस, DIG शहीद बेनींद्राबाद, SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां घुर कई त SHO मोरो ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे खेनि हटाए वञे ऐं फ़र्ज़ सनास ऑफिसर मुक़ररु करे शहर मां मंशात जुआ जो आज़ार ख़त्म कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो तेज़ कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।